दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। उमेरबाग चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 7 नवंबर ताईं मुलतवी। दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज हसन अली कलोड़ जी अदालत में ॿुधणी थी। उमेरबाग चांडियो फरियादी परवेज़ चांडियो वकील सलाउद्दीन पंवड़ सां गॾु अदालत पहुता। इल्ज़ाम हेठि आयल PPMPS सरदार अहमद चांडियो, बुरहान खान चांडियो, उन वक़्त जो SHO करीम चांडियो, जवाबदार सत्तार चांडियो अदालत में पेश थिया। गिरफ़्तार जवाबदार ज़ुल्फ़कार अली गोहर मुर्तज़ा सिकंदर चांडियो खे जेल पुलिस अदालत में पेश कयो। इल्ज़ाम हेठि आयल PPMPS सरदार अहमद चांडियो ऐं बुरहान खान चांडियो जे हिक वकील दलील मुकमल कया, जंहिं बाद अदालत ॿुधणी 7 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। मुंहिंजे घर में एॾो वॾो सान्हो थियो, मां इंसाफ़ लाइ 7 सालनि खां पंहिंजे सिर सां कफ़न ॿधी कानूनी अदालतुनि जे आसिरे बीठी आहियां। उमेरबाब चांडियो पुरुउमीद आहियूं त अदालतूं पंहिंजो किरदारु अदा कंदियूं। असां पंहिंजो किरदारु अदा करे चुका आहियूं। उमेरबाब चांडियो दादू केस मुकमल थी चुको आहे। वकीलनि जा दलील मुकमल थियण बाद अदालत फ़तवा ॿुधाईंदी। उमीद आहे त इंसाफ़ मिलंदो। उमेरबाब चांडियो 7 साल केस हलियो आहे। अञा हिकु वकील जा दलील थिया आहिनि। सरदार अहमद चांडियो हिकिड़े इल्ज़ाम हयो आहे, उन जो इहो मक़सदु नाहे त मां ॾोही थी वियमि। सरदार अहमद चांडियो अदालत जेको फ़ैसिलो कंदी क़बूल हूंदो। कूड़े खे कूड़ो करे निकिरंदासीं, हितां सुरख़ुरू थी निकिरंदासीं। सरदार अहमद चांडियो दादू में उमेरबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस आख़िरी मरहले में दाख़िल। उमेरबाब चांडियो जे पीउ, ॾाॾे ऐं चाचे जे क़त्ल केस जी फर्स्ट एडिशनल सेशन जज दादू जी अदालत में ॿुधणी दौरान फरियादी ऐं जवाबदार धुर जूं शाहिदूं ऐं आर्य पुछा मुकमल। जवाबदार तौर नामज़द MP सरदार खान चांडियो ऐं संदसि भाउ बुरहान खान चांडियो बि अदालत में पेश। उमेरबाब चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त केस जो फ़ैसिलो अचण वारो आहे। उमीद आहे त क़ातिल खे सज़ा मिलंदी। 7.5 कलाक जारी रहंदी ॿुधणी बाद अदालत उमेरबाब चांडियो केस जी ॿुधणी 7 ऐं 8 नवंबर 2 ॾींहं मुक़ररु कई वई।